उडेरोलाल मां खे ख़बर ॾींदा हलूं त उडेरोलाल लॻ खैबर शहर जिते हफ़्ते में 2 ॾींहं छंछर ऐं अरबा ते चौपाए माल जी पिड़ी लॻंदी जिते परे परे जा वापारी ईंदा आहिनि अची ख़रीदारी कंदा आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त टाउन इंतज़ामिया लॻंदड़ पिड़ी मां हज़ारे रुपया त कमाए थी, पर वापारियुनि खे माल बीहारण लाइ रोड जे पासनि जे मोकल ॾिनी वई आहे। पहिरीं त बल्कि ॿिन्ही रोडनि जे विच में पिड़ी लॻंदी हुई, पर कुझु वक़्तु थियो त इहो फॉरेस्ट ऐं रोड्स खाते वारनि तरफ़ां वण लॻाया विया आहिनि, जंहिं करे हाणे पिड़ी मोटरवे 95 जे कप ते लॻे थी, जिते केॾी महिल बि को जानी या माली नुक़सान थी सघे थो। इन मौके ते खैबर जे शहरिन फ़कीर रजब खैबर ऐं ॿिनि चयो त असांजे वस वारनि खे पुरज़ोर अपील आहे त खैबर में लॻंदड़ माल पिड़ी जो को हल कढियो वञे, जीअं थींदड़ कंहिं जानी माली नुक़सान खां बची सघिजे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।